ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कंदासीं लाड़काणे में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। हथियारबंद शहरी खां 5 लख रुपया फुर करे फरार थी विया। सिविल लाइन थाणे जी हद में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि शहरी खे यरगमाल बणाए वरितो। हथियारबंद मंठार चाचड़ खां 5 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। इतला ते पुलिस पहुती मुतासिर शहरी खां तफ़सील वठी जांच शुरू करे छॾी आहे। मंठार चाचड़ बैंक मां पैसा कढाए घर वञी रहियो हो त हथियारबंदनि खां फुर कई आहे। मामले जी जांच कई पई वञे। तमामु जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी पिणु दावा कई पई वञे। अव्हां खे आगाह कंदासीं, लाड़काणे में बदअमनी चोट चढ़ियल आहे। हथियारबंद शहरीअ खां 5 लख रुपया फुर करे फरार थी विया। सिविल लाइन थाणे जी हद में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि शहरीअ खां फुर कई। शहरीअ खे यरगमाल बणाए फुर कई वई। हथियारबंद मंठार चाचड़ खां 5 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुती मुतासिर शहरी खां तफ़सील वठी जांच शुरू करे छॾी आहे। मंठार चाचड़ बैंक मां पैसा कढाए घर वञी रहियो हो त हथियारबंदनि खां फुर लुट कई। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कंदासीं। लाड़काणे मां हथियारबंद मंठार चाचड़ खां 5 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। जी बिल्कुल अली रज़ा, लाड़काणो ज़िलो हिन वक़्तु जेको आहे बदअमनीअ जी बाहि में भरी रहियो आहे ऐं लाड़काणे में अमुन कराइण में पुलिस नाकाम थी वई आहे। ॾोहारी जेके आहिनि उहे सरगर्म थी विया आहिनि। शहर जे सिविल लाइन थाणे जी हद मां शहरी खां 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फौरन जेको आहे यरगमाल बणाए उन खां 5 लख रुपया फुर करे विया आहिनि ऐं फुर करे जेके जवाबदार आहिनि उहे आसानी सां फरार थी विया आहिनि। सिविल लाइन पुलिस सां राब्तो थियो, हुन ॿुधायो त OPF कॉलोनी जो रहवासी आहे मंठार चाचड़, जेको वलीद महले वारे इलाइक़े में क़ाइम बैंक मां रक़म कढाए घर वञी रहियो हो त अणॼातल हथियारबंदनि फौरन जेको आहे उन अॻु वठी उनखे यरगमाल बणाए 5 लख रुपया उन खां फुर कई आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक जेकी आहे जांच कई पई वञे। मां तव्हांखे ॿुधायां त जेके लाड़काणे में जेके फुरियूं आहिनि उहो रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। जेके लाड़काणे जा रहवासी आहिनि उहे जेको आहे गैर महफ़ूज़ आहिनि ऐं शहरनि मुतालबो कयो आहे IG सिंध खां ऐं घरू वज़ीर खां त को हिते अहिड़ो SSP आंदो वञे जेको अमुन कराए ऐं जेको आहे हिन SSP खे हटायो वञे। जी अच्छा रशीद, लाड़काणे शहर मां फुरूं थी वञनि थियूं, रोज़ जो मामूल बणियल आहिनि। कॾहिं दुकान ते चढ़ी हलां करे यरगमाल बणाए फुर कई वञे थी, कॾहिं शहरी बैंक मां पैसा कढाए वापसि घर वञनि था त उन्हनि खां फुर कई वञे थी। छा उते सिर्फ़ु नाले मातर पुलिस आहे, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो, या पुलिस जी अमलदारी उते या उते रिट क़ाइमु न आहे? ॾिसो, लाड़काणे रेंज जी ॻाल्हि कजे त अली रज़ा, लाड़काणे रेंज जो जेके DIG लाड़काणो आहे उन लाड़काणे में तमामु घटि थो वेहे ऐं हू जेको आहे तक़रीबन उन पंहिंजी कैंप ऑफिस क़ाइमु कई आहे शिकारपुर में। उहो तक उनजो तवजो उन शिकारपुर आहे, पर पोइ बि शिकारपुर में बि जेको आहे अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। पर हिन लाड़काणे ज़िले जी ॻाल्हि कजे त ही समूरे लाड़काणे ज़िले में केतिरा ई जेको आहे जेके माण्हुनि खां फुरियूं पई थियनि या फुर जे दौरान कुझु ॾींहं अॻु जेको आहे ॾोकरीअ में बि हिकिड़े वकील आहे उनजो भाउ हो वापारी, उन खां बि फुर कई वई रक़म ऐं उहे बि हिन वक़्तु ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ वाक़िया जेके थियनि पिया, फुरियूं या ॾोह या क़तल थियनि पिया, पर उन्हनि जा जेके CCTV फुटेज बि पुलिस खे आहिनि, पर पोइ बि पुलिस जेको आहे जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम थिए थी। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं कुझु महीना अॻु जी ॻाल्हि कजे, 6-7 महीना अॻु, त 6-7 महीना अॻु जेको आहे अहिड़ो ईअं थींदो हो त जेकॾहिं CCTV फुटेज हूंदा हुआ त उहे जवाबदार मिंटु गिरफ़्तार थींदा। पर हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल थी वई आहे त जिते फुरियूं थियनि पियूं या चोरियूं थियनि पियूं या माण्हू खे क़तल कयो पियो वञे, पर उन्हनि जा जवाबदार गिरफ़्तार न पिया थियनि। उन्हनि जा CCTV बि हुजण जे बावजूद बि ही पुलिस जी जेको आहे नाकामी आहे। इन जे करे हिन जेके शहरी आहिनि उहे चवनि पिया त हाणे असां राति जो 7 या 8 बजे बि घर खां नथा निकिरी सघूं। अहिड़ी सूरत हाल थी वई आहे लाड़काणे जी। लाड़काणे जो को बि शहरी आहे उहो महफ़ूज़ न आहे, या वरी जेके माण्हू आहिनि उहे पंधु जेके अॻ में वाक जे लाइ निकिरंदा हुआ रोडनि रस्तनि ते, त हाणे उहे बि रोडनि रस्तनि ते पंधु न पिया निकिरनि त मथां फुरिजी वञूं। जी वॾी महिरबानी रशीद।